जी नाज़रीन, कंबर में मुगेरी बिरादरी जे तरफ़ां हलंदड़ तकरार जे बारे में हिकिड़ी धुर एहतजाज कयो आहे। वधीक अचो त उन्हनि सां ॻाल्हायूं त उन्हनि जो छा चवणु आहे। मामे जो पुट वञी पियो गाॾी काए उहो धारे मारे अलाह केसी मारे ॿ जुमाना छॾे असां चई तव्हां मारियो साईं अचो असां न आहियूं असां वरी क़ुर नियाणियूं वठी मने नथो ॿियो साल असां विढ़े थो 7 माण्हू असांजे ॿारे वियो अञा वेड़े जे कॾ फिरे थो। हा सभिनी खे चङा मटा सभिनी खे ॾिनई सभु वञण त मेड़ खणी थो पोइ नथो मञे कोई मां खे मारींदुसि हाणे बि असांजे धमकियूं मोकिले तोखे मारींदुसि भली ॿार बा तूं मामो आहे वॾो आहे असांजे मुंहुं न आहे रुॻी असांखे मारे थो सही हुजे ॿियो त असां भासियूंसि न चोरी हाउ कर रोड असां हिते कूड़ मतिलबु भरी ॾियो अबा ज़ुल्म करे घर बर ड्राए पट कयो अथनि हर शइ ज़मीन जे मथां बेगुनाह कब्ज़ा करे वेठा आहिनि 500 जरेब गैराबाद पियो आहे घर बर हर शइ ड्राए पट कयो अथनि का शइ ॻोठ में न छॾींदो मामू आहे मामू उहो चए थो बेगुनाह खून आओ कयो असां को खून कयो ई न आहे रोड ते अलाए के हणी वेही ॻाल्हियूं करनि असां सां आचार कर वेही ॻाल्हियूं करनि न आओ कयो ज़ोरी चङा मुड़ुस मोकिलियासीं मीर मिठल हमाऊ खान बोतार वैसे शगाज़ी न क़ुर नियाणी वठी आयासीं बा वेही ॻाल्हियूं मामा कर असां सां न खून आओ कर ज़ोरी 500 जरेब गैराबाद करे वेठो आहे घर 7-8 ड्राए पट कई त कोर्ट में गोलियूं हणी वियो आहे अॻ में वरी अबो वञे पियो गाॾी में उते गोलियूं हई वरी चढ़ाई करे ते इशान ते गोलियूं हई काॾे वञूं असां आई जी सिंध खे चवंदा DIG खे चवंदा असां इंसाफ़ करे बेगुनाह सुप्रीम कोर्ट चवंदा असां इंसाफ़ करे बेगुनाह असां हेॾो ज़ुल्म हिननि जा मौक़िफ़ ॿुधो आहे। हिननि जो चवणु आहे त असांजे किरोड़ो रुपयनि जी मिल्कत कब्ज़े हेठि करे वेही रहियो आहे। असां मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे चङनि मुड़ुसनि खे साण खणी मेड़ियूं खणी विया आहियूं पर उहो मञण जे लाइ तयारु न आहे ऐं असां हिन वक़्तु हिननि आला इदारनि खां अपील कई आहे त ख़ुदा रा असां ते रहम कयो वञे ऐं असांखे पंहिंजी मिल्कत आज़ादु करे ॾिनी वञे ऐं इन कयल मसइले जी इंक्वायरी करे असांखे इंसाफ़ ॾिनो वञे। BTV न्यूज़ सां गॾु ख़ालिद हुसैन चांडियो कंबर।